हिकिड़ो सिंधी इन में टीवीअ में एडवर्टाइज़ ईंदी हुई, हाणे न ईंदी आहे, अॻे ईंदी, पर असांखे यादि झूनियूं एडवर्टाइज़ म्यूज़िक सां असांखे यादि हूंदियूं आहिनि। उन में हिकु बैद्यनाथ जी एडवर्टाइज़ हूंदी, 60 साल के बूढ़े या 60 साल के जवान, यादि अथव? असांजे विच में हिकु 27 साले जी ॾाढी सुठी ब्यूटीफुल लेडी आहे, मां रिवर्स में हुन न खणंदमि, 27 साल एॾी ब्यूटीफुल लेडीज़ आहे, मां उनजे बारे में कुझु ॿुधाइणु चाहींदमि। अॼु खां 20 साल अॻु मां उनखे 20 सालनि खां सुञाणा। असांजे पिता जो मास्टर रांजन जे सुपात्र मोहनदास वलेचा जो साईं लक्ष्मण दास वटि वञणु थींदो हुयो उनजे दरबार में, ऐं साईं लच्छीराम मुंहिंजे पप्पा जा तमामु सुहिणा दोस्त हूंदा हुया। त हिकु दफ़ो उन्हनि चयो असांजी साली आहे, उन्हनि खां कपिड़ा सुभाए ॾिसो, उहा टेलर हूंदी हुई। ईअं असांजी मुलाक़ात थी उन्हनि सां, जंहिंजो नालो आहे धनवंती नागपाल। अचो, धनवंती नागपाल खे मां 20-25 सालनि खां सुञाणा। असां हिन खां कपिड़ा सुभाईंदासीं, मुंहिंजी मम्मी। जाम आंटी खिलमुख हूंदा हुया, पर कॾहिं कॾहिं वक़्तु फिरी वेंदो आहे। अंकल गुज़ारे विया, मूंखे चङी तरह यादि आहे, मां पगड़ियुनि ते वई हुयमि, आंटी बिल्कुलु होश में ई न हुई, सफ़ा ॾंदड़ पइजी वियासीं, बेहोश हुई आंटी। ॾिसी करे ॾाढो दुख थियो, छो जो असां अंकल खे बि सुञाणंदा हुआसीं। आंटी चङा साल उन ग़म में हुई, निकिरंदी ई न हुई उन ग़म मां, पर असांजो मिलणु उते दरबार में ई थींदो हुयो। जॾहिं मास्टर रंजन सिंधु भवन ठहियो 2015 में, आंटीअ खे ख़बर पई, 2-3 प्रोग्राम थिया। आंटीअ चयो, असां कॾहिं वियासीं उन्हनि जे शॉप ते कि मां बि अचां, कॾहिं थींदो अथव? असां उन्हनि खे चयो मोस्ट वेलकम, अचो, पर आंटी तॾहिं कंहिंखे सुञाणंदा न हुया। हाणे मां तव्हां खां थी पुछां, हिन खे केरु न सुञाणे? जेका घर में गुम हुई, जेका बेहोश थी वई हुई, जेका उथी न पई सघे, शांत लेडी, मास्टर रंजन सिंधु भवन जे प्रोग्राम में आई, उन में ॼण जान अची वई। तंहिंखां पोइ असांजी मास्टर रंजन सिंधु भवन जी समर कैंप हलंदी, जो असां ॿारनि खे सेखारींदा हुआसीं सिंधी ॻाल्हाइणु, सिंधी गीत, सिंधी उन्हनि खे कल्चर जे बारे में रूबरू कंदा हुआसीं। त आंटी चयो मां हिते बि तव्हांजी सेवा करणु अचां। तव्हांखे ॿुधाईंदमि, मास्टर रंजन सिंधु भवन में 300 ॿार हिते असां सिंधी सेखारिया। हर हिकु साल में 300 ॿार ईंदा हुया, अकेले सिर्फ़ु। मूंखे ॾिसी चङा मूंखे जॉइन थी विया, असांजी हिकु वॾी टीम ठही वई 12-15 में, उन मां हिकु धनवंती आंटी बि हुई। तंहिंखां पोइ आंटी आस्ते आस्ते आई, चई मां गानो ॻायां। मां चयो आंटी प्रैक्टिस करे अचो, हितां जे म्यूज़िशियन सां तव्हांजी उहो तालमेल अचणु खपे, छो जो ईअं ई ॻाइणु ऐं म्यूज़िशियन हेॾनि वॾनि सां ॻाइणु थोरो फ़र्क़ु आहे। आंटी हिते गानो ॻायो, तंहिंखां पोइ धीरे धीरे आंटी मुंहिंजा घणाई पोइट्रियूं कयईं, आंटी घणाई मुंहिंजा नाटक कयईं, कॉमेडी स्किट कयईं। हाणे आंटी अॼु जे डेट में आंटी अलाए घणनि संस्थाउनि सां जुड़ियल आहे, अलाए घणनि संस्थाउनि जी स्टेट लेवल ते उन्हनि सां जुड़ियल आहे। तंहिंमें भारत सिंधु सभा आहे, VSS आहे। त रोज़ु फेसबुक खोलींदो न त पहिरीं आंटीअ जो पोस्ट हूंदो अथव, दाल पकवान डे, भजिया डे। त ज़ोरदार ताड़ियूं वॼायो आंटीअ लाइ। मां आंटीअ खे ॿुधायो न, आंटी खे कल्ह चयो आंटी मस्तु साड़ी पाए अचिजो। चई हा हा मां कढी आहे। मां न ॿुधायो आंटी खे छा आहे। अॼु असां आंटीअ जो स्वागत कंदासीं, जो आंटी छा हुई, जेके आंटीअ खे 20 साल अॻु सुञाणनि, ऐं आंटी अॼु छा आहे, सभ सां जुड़ियल आहे, रोज़ु कंहिं न कंहिं एक्टिविटी में हूंदी आहे। त आंटी असांखे बि तव्हां ते नाज़ आहे, जाम नाज़ आहे। मां तव्हांजो हिते स्वागत करणु थी चाहियां। तव्हां त असांजा पंहिंजा ई आहियो, 2 अखर तव्हां बि चवंदव। जय झूलेलाल। मां घणो ॿाहिरि निकिरंदी न हुयमि, पंहिंजो ब्यूटिक संभालींदी हुयमि, पर मां फेसबुक ते प्रोग्राम बिग बॉस जा ॾिसंदी हुयमि। त पोइ हिकु ॾींहुं मां हिननि खे फ़ोन कयो, भई मां बि अची थी सघां? त हिननि चयो अचो, वेलकम। ऐं पोइ मां हिते अचणु चालू कयो। तंहिंखां पोइ मां हिननि खे बिग बॉस चवंदी आहियां, छो त मां घणो कुझु हिननि मां सिखी आहियां। ऐं हे पंहिंजे आवाज़ में मूंखे भॼन मोकिलींदा, मां हुन ते प्रैक्टिस कंदी हुयमि, पोइ ॻाईंदी हुयमि। त मां हिननि जो थोरो कॾहिं बि न लाहे सघंदमि, न, पर मूंखे घर खां ॿाहिरि इन्हनि आंदो। तंहिंखां पोइ मूंखे सिंधु सर्किल में बि वठी हलिया, उते बि मूंखे जॉइन कयो। तंहिंखां पोइ मुंहिंजी हलंदी हली आहे गाॾी। ऐं हाणे त मूंखे भैया बि अध्यक्ष कयो अथऊं भारतीय सिंधु सभा जो। VSS जी मां नेशनल सेक्रेटरी आहियां। ऐं दीपक वाटवाणी भैया सां आहियां, सिंधु यूथ सर्किल में कमेटी मेंबर आहियां। मतिलबु त मौज ई मौज कंदा आहियूं पाण में, सभु मेंबर मिली करे। ऐं हर को ॾिणु महीने में हिकु फंक्शन असांजो हूंदो ई आहे, जेको असां सभु मिली करे मौज कंदा आहियूं ऐं मल्हाईंदा आहियूं।
तव्हां हाणे 27 खे रिवर्स कयो, आंटीअ जी उहा एज अथव, छा तव्हांखे लॻंदो आहे आंटी अॼु बि 27 आहे? मां महेश भैया खे सॾु कंदसि, अचो आंटी जो स्वागत कयो। ज़ोरदार ताड़ी वॼाईंदा। अॼु जे कलाकारनि जो बि मां चाहींदुसि महेश भैया स्वागत कनि। हिन बेबी खे बि शाल सां स्वागत कयो। मम्मी हिन जो इनवलप ख़र्ची। हा हा हा, तॾहिं त मां तव्हांखे चयो न। हिन जो आहे, जिया जो आहे। हा जो महेश भैया जे पारां हिननि खे ख़र्ची। हे सिंधु भवन जे पारां ख़र्ची। अॼु जे सिंगर्स खे सकंदमि। रागिनी दीदी अचो। गॉड ब्लेस यू। मां पहिरीं महेश सुखरामानी जो इंट्रोडक्शन ॾींदमि सभिनी खे। ख़बर त आहे महेश सुखरामानी कॉर्पोरेटर रही चुका आहिनि, पर अॼोकी डेट में महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकेडमीअ जा वर्किंग चेयरमैन आहिनि। त ज़ोरदार ताड़ी वॼाईंदो महेश भैया लाइ। मां उमा जे मेंबर्स खे सॾु कंदसि। अचो महेश भैया जो बि स्वागत कयो। ज़ोरदार ताड़ियुनि सां स्वागत कंदा महेश भैया जो। हे असां मास्टर रंजन सिंधु भवन जो घड़ियालो आहे जेको सभिनी खे सुहिणो टाइम ॾेखारींदो आहे। ऐं हीअ बेंगलोर जी सुहिणी गिफ्ट मम्मीअ जे पारां। ज़ोरदार ताड़ियुनि सां स्वागत कंदो महेश भैया जो। हाणे मां पंजाबी खे सॾु कंदमि। अचो हरीश भैया अचो न। लाल पंजाबी जो स्वागत कंदा। ज़ोरदार ताड़ियुनि सां स्वागत थियणु खपे भाई। मखणा भैया तव्हां शांत छो वेठा आहियो? विनू भाई ज़ोरदार ताड़ियुनि सां स्वागत कंदा। मास्टर रंजन जो किताब गीतनि जो। मां रागिनी दीदी खे सॾु कंदसि। हा पहिरीं स्वागत करे बि आहिनि न। भैया खे आया आहिनि त वरी भैया खे कमु ॾियूं न असां बि। महेश भैया रागिनी दीदी बॉम्बे जा आहिनि। ॾाढा सुरीला कलाकार आहिनि। मास्टर रंजन जे भजननि जे किताब सां शॉल ॾियो। ज़ोरदार ताड़ियुनि सां स्वागत कंदा असांजा उदासी। ज़ोरदार स्वागत कंदा असांजे संत उदासी जा जो मास्टर रंजन जी किताब सां। हाणे रागिनी दीदी ईंदा। तव्हांजो थियो? हा हा आनंद आनंद आयो न। आनंद जो स्वागत। ऐं नंढड़ो असांजो नीगड़ो करे जा विनय। ज़ोरदार ताड़ियुनि सां स्वागत कंदो विनय जो। रागिनी दीदी अची वञो तव्हां, थोरो धूम मचायो फटाफट। रागिनी दीदी हा जेसिताईं हो सेट थिए। महेश भैया कुछ चवण था चाहिनि। सभिनी खे जय झूलेलाल। आवाज़ ही नथो अचे, लगे तो आयो लाल सभई चओ।
मूंखे लॻंदो आहे हर प्रोग्राम जी शुरूआति घर में या किथे बि असां हुजूं त जय झूलेलाल सां करणु खपे। मास्टर रांझनि जे हिन सिंधु भवन में अची करे मां अॻु में बि आयो आहियां, दीदी असांखे घुरायो आहे। ॾाढो हिकु अलॻि ई माहौल ऐं हिकिड़ी सिंधियत जी हिकिड़ी ख़ुशबू हूंदी आहे ऐं असांखे गर्व बि आहे, अभिमान बि आहे ऐं प्राउड फील कंदा आहियूं त असांजे उल्हासनगर जा मास्टर रांझनि हुया, उन जो परिवार हिते आहे ऐं अॼु बि उन्हनि जी वर्सी उत्सव 43 वर्सी उत्सव इहो आहे ऐं हर साल उहे मल्हाइनि था। त इहे जाम सुठी ॻाल्हि आहे। पंहिंजे असांजे लीजेंड्स जेके असांजा शाइर हुया, गीतकार हुया, कलाकार हुया, अगरि उनखे असां जिंदो रखूं था त मूंखे लॻंदो आहे अचण वारी पीढ़ी उनखे हमेशह प्रेरणा वठी करे उन्हनि खे अॻिते वधाइण जो कमु कंदी आहे। इहा कोशिशि संगीता भेण जी ॾाढी सुठी आहे। मां उन्हनि खे हिन कम लाइ, सिंधियत लाइ खोड़ खोड़ वाधाई थो ॾियां ऐं महाराष्ट्र सिंधी साहित्य अकेडमी जे तरफ़ां हाणे अॻिले साल ई हिननि खे असां पुरस्कार ॾिनो आहे, उन्हनि जे लाइ बि ज़ोरदार ताड़ियूं वॼायो। कीअं हूंदो आहे पर शायदि फ्रैक्चर थी वियो पैर में या कुझु बि फंक्शन ते न अची सघिया, पर असां वरी उल्हासनगर में ॿियो फंक्शन थियो त उते घुराए करे सम्मान कयोसीं। पर मूंखे लॻंदो आहे भई हे हाल में जेको भरियल आहे न, त असां हिते जेके वेठा आहियूं न, सच में असां अलॻि क्वालिटी वारा आहियूं। पाशूमल रियल थो ॿुधायांव, मामा वेठो आहे असांजो मनूमल हजारी, सुरेश लाल, विनोद भाई ॿिया वेठा आहिनि या जेके बि, राकेश कारा आहे। मां रियल थो ॿुधायांव, हे हाल में वेहण वारे माण्हूअ जो हिकु ख़ासियत अथव त उनखे सिंधियत जा प्यार आहे, पंहिंजे समाज लाइ रिस्पेक्ट आहे। किथे न किथे उहो पंहिंजे उन विरांगे दर्द सां, उन समाज खे अॻिते वधण जी पीड़ा सां अॼु बि गुज़रे थो। इहे माण्हू पहुचंदा न अथव, केतिरा बि तव्हां घुरायो, उन्हनि खे लॻंदो आहे छा कंदासीं वञी करे। पर हे हाल अगरि भरियल आहे त मां तव्हां सभिनी खे चवंदुमि तव्हां पंहिंजे लाइ ज़ोरदार ताड़ियूं वॼायो। धन्यवाद, ॾाढो सुठो लॻो दीदीअ मूंखे हिते घुराए करे सम्मानित कयो। पर हमेशह सिंधियत लाइ मां तव्हां सां गॾु आहियां, कोई बि कमकार मुंहिंजे लाइ हुजे ज़रूरु मुंहिंजे लाइ चइजो। सभिनी खे जय झूलेलाल। ज़ोरदार ताड़ियुनि सां स्वागत करियो। मास्टर रांझनि जो ख़ासि असांजो घड़ियालो हूंदो आहे जेको सभिनी खे सुठो वक़्तु ॾेखारींदो आहे ऐं तमामु तव्हांखे बि सुठो वक़्तु ॾेखारींदो। हे मम्मी जे पारां मिठो हाथ, ज़ोरदार ताड़ियूं वॼाईंदा असांजे दीदी ऐलानी लाइ। असांजे विच में बा सुनील दुसेजा आहिनि। मां विनोद पंजाबी खे चवंदमि बा सुनील दुसेजा जो स्वागत कनि। सुनील दुसेजा खे केरु न सुञाणे, 40 ते 40 ई ॾींहं हूंदा आहिनि ॾींहुं राति ऐं रोज़ मूंखे हेॾां अचो ऐं रोज़ मूंखे बा जे थ्रू 40 जो दीदार थींदो आहे, जोत जो 3 ई ॾींहं। थैंक यू वेरी मच। मां 3 ई ॾींहं 40 जो दीदार कंदी आहियां। हा, आरतीअ जो डेली विझंदा आहिनि आरती। मूंखे घर में मुंहिंजो नेम आहे, मां पहिरीं ख़ाली 40 ॾींहं अखो पाईंदी हुअमि बा, हाणे मां 365 ॾींहं अखो पाईंदी आहियां, छो जो असां झूलेलाल खे मञींदा आहियूं। दॿो ठाहे रखी छॾियो आहे, सनानु पाणी करे जोत जॻाए पहिरीं झूलेलाल जो अखो पाए 365 ॾींहं पलव पाईंदी आहियां। त मूंखे रोज़ दीदार थींदो आहे 40 साहिब जे जोत जो। त जिन खे दीदार करिणो आहे बा सां जुड़ी वञो, फेसबुक ते डेली विझंदा अथव 40 जी जोत जो। असांजा सुंदर डंगवानी अचनि ऐं असां इहो न कयूं, ठहे ई नथी ॻाल्हि। अच मम्मी। सुंदर डंगवानी मूंखे चयऊं संगीता असां वटि मीटिंग आहे, पर मां ॿी खां पोइ ईंदुमि, ॿी ताईं मीटिंग आहे पर मां ज़रूरु ईंदुमि। दादा थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। तव्हां हमेशह अचो था, 5 मिंट बि एॾो परियां अची निभायो था हर प्रोग्राम में। थैंक यू सो मच।